ब्रेकिंग न्यूज़ है हमारा शेयर करना सीपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी संतोष कुमार जे घर पहुतो वारसन सां दुख जो इज़हार बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मक़तूल वापारी जे घरवारी धी ऐं ॿियनि सां दुख जो इज़हार बिलावल भुट्टो ज़रदारी खे संतोष कुमार जे क़त्ल में मुलविस जवाबदार जुर्म जे मारजण बाबति आगाही उन मौक़े ते पीपीएमपीए जमील सुमरो सोहेल अनवर सियाल रमेश लाल ऐं एजाज़ लिगारी बि मौजूद। खबर अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी संतोष कुमार जे घर पहुतो वारसनि सां दुख जो इज़हार बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मक़तूल वापारी जी घरवारी धी ऐं ॿियनि सां दुख जो इज़हार बिलावल भुट्टो ज़रदारी खे संतोष कुमार जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जे मारजण बाबति आगाही उन मौक़े ते पीपीएमपीए जमील सुमरो सोहेल अनवर सियाल रमेश लाल ऐं एजाज़ लिगारी बि मौजूद। खबर अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी संतोष कुमार जे घर पहुतो आहे वारसनि सां दुख जो इज़हार बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मक़तूल वापारी जी घरवारी धी ऐं ॿियनि सां दुख जो इज़हार बिलावल भुट्टो ज़रदारी खे संतोष कुमार जे क़त्ल में मुलविस जवाबदार जुर्म जे मारजण बाबति आगाही उन मौक़े ते पीपीएमपीए जमील सुमरो सोहेल अनवर सियाल रमेश लाल ऐं एजाज़ लिगारी बि मौजूद हुआ।